गाज़नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा हलूं त मटियारी बरसानवर शाहकोट वेझो खौफनाक हादसो पेश आयो, जंहिं सबब पाक आर्मी जो नौजवान फोत फयाज़ अली शौक़ जे वारसनि मटियारी पुलिस इतला कयो। तंहिं तां वारिस तालका मटियारी अस्पताल पहुची विया। फोती फयाज़ अली जे वालिद इमाम शौक़ मीडिया जे नुमाइंदनि खे ॿुधायो त मुंहिंजो पुटु फयाज़ अली शौक़ पाक आर्मी में हाज़िर सर्विस 14 साल सर्विस जे लास नाइक में संदसि यूनिट 29 सिंध आहे, जेको हिन वक्त हैदराबाद वदीन स्टाफ सिंध रेजिमेंट ड्यूटी कंदो हो। मुंहिंजो फोती पुट फयाज़ अली गुज़रियल ॾींहुं ड्यूटी त नाइट पास घर आयो हो ऐं संदसि शादी खे तक़रीबन 8 साल थिया आहिनि ऐं फोती फयाज़ अली ॿ न्याणियूं ऐं हिकु पुट जो औलाद आहे, जेको वरी घर खां पोइ मटियारी घर जे कंहिं कम सां वियो हो त असांखे मटियारी पुलिस ज़रिए फोन आई त फयाज़ जो वापसी अनवर शाह कोट वटि ही हादसो पेश आयो। तालका मटियारी अस्पताल डॉक्टरनि लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो, जंहिं बाद वारसनि खे पाक आर्मी हैदराबाद जे ऑफिसरनि वारसनि खे चयो त फोती नौजवान फयाज़ अली शौक़ जो लाश CMH अस्पताल खणी अचण जो चयो त वारस लाश खणाए एम्बुलेंस ज़रिए CMH अस्पताल पहुता, जिते पाक आर्मी जे डॉक्टर पंहिंजी कानूनी कार्रवाई बाद लाश खे एजाज़ में रखियो वियो। फोती जो लाश ॻोठ जुमू शौक़ पहुचण महिल घर में कोराम मची वियो, जंहिंजी जनाज़े नमाज़ अॼु 11 बजे पंहिंजे अबाणे ॻोठ जुमू शौक़ में अदा कई वई, जंहिंमें पाक आर्मी जे ऑफिसरनि मेजर महमूद कप्तान महरूफ ऐं टीम 40 आर्मी नौजवान ऐं ॻोठ जे सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे पाक आर्मी जे नौजवान फोती फयाज़ अली शौक़ के पंहिंजे अबाणे कब्रिस्तान रशीद खैबर साले शाह कब्रिस्तान मिट्टी मां हवाले कयो वियो, जंहिं बाद कब्र ते पाक आर्मी जे ऑफिसरनि ऐं नौजवाननि सलामी पेश करे गुलनि जी चादर चाढ़े फोती फयाज़ अली शौक़ जी कब्र ते भेटा पेश कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।